बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मढ़निया महिरबान घणो। पाण ई जल जलाल हू, पाण ई जान जमाल, पाण ई सूरत पिरीअ जी, पाण ई हुस्न कमाल, पाण ई पीर मुरीद थिए, पाण ई पाण ख़याल, सभो ई हाल मंझां ई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। अज़मत रमज़ान लाइव ट्रांसमिशन महरान टेलीविज़न तां अव्हां ताईं पहुचाई वञे पई। माह रमज़ान जूं अव्हां सभिनीनि खे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। हीउ उहो महीनो आहे जंहिं महीने में पाण तमामु घणियूं इबादत करियूं था ऐं इबादत में घणो वक़्तु ॾियण जी मां सम्झां थी त हर कंहिंजी कोशिशि हूंदी। हीउ उहो महीनो आहे जंहिं महीने में असांखे रहमत जो अशरो नसीबु थिए थो, मग़फ़िरत जो अशरो नसीबु थिए थो ऐं उन खां पोइ असांखे निजात जो अशरो नसीबु थिए थो। 10 रोज़ा जॾहिं असां रखी ऐं आख़िरी अशरे में पहुचंदा आहियूं त उहो निजात जो अशरो हूंदो आहे। रहमत खां शुरू थिए थो, मग़फ़िरत ते पहुचूं था ऐं पोइ निजात ताईं पहुचंदा आहियूं। हीउ उहो महीनो आहे जंहिं महीने में इंसानु पंहिंजा तमामु गुनाह मुआफ़ कराए पंहिंजे रब जे तमामु क़रीब वञे थो ऐं हीउ उहो महीनो आहे जंहिं महीने में असां पंहिंजे रब खां यकीनन जेके दुआऊं घुरूं था उहे ज़रूरु किथे न किथे क़बूल पवनि थियूं। दुआ जी ख़ासियत मूं इन तरह पढ़ी आहे त दुआ जेकॾहिं दुनिया में अव्हांखे लॻे थो त पूरी नथी थिए त उहो ज़ख़ीरो जमा थिए थो ऐं आख़िरत में उहो ज़ख़ीरो अव्हांखे उन तादाद में मिलंदो जो इंसानु उन जो काथो कोन थो लॻाए सघे। असांखे अलाह पाक जूं तमामु घणियूं यकीनन नेमतूं रब जूं ॾिनल आहिनि हिन ज़हान में। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। असां कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि खे झुटलाए सघूं था ऐं हक़ीक़त जी ॻाल्हि आहे जेकॾहिं रस्ते ते हलंदे जेकॾहिं थोरो कख बि अखि में हलियो वेंदो आहे ऐं उहो कख असांखे एॾी तकलीफ़ ॾेई रहियो हूंदो आहे ऐं जॾहिं असां अखि मां साफ़ु कंदा आहियूं उन खां पोइ असांखे ख़बर पवंदी आहे त इहो ज़रड़ो कख इंसान जे उन महल खे केॾो न तकलीफ़ ज़दा बणाए थो। पर रब जूं अनेक नेमतूं इंसान सां गॾु हूंदियूं आहिनि जंहिंजो यकीनन असां को बि काथो कोन था लॻाए सघूं। असांजो वालदेन जो ज़िंदगी में हुजणु, तमामु रिश्तनि जो असां सां गॾु हुजणु ऐं ज़िंदगी हिकिड़ी स्मूथ वे में जॾहिं हली रही हूंदी आहे त वाक़ई में इंसानु उहो एनालाइसिस कोन करे सघंदो आहे त असां पंहिंजे रब जूं कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं काउंट करियूं। इहा ॻाल्हि ज़रूरु आहे त असां किथे न किथे शुक्र अल्हम्दुलिल्लाह चवण खां महरूम ज़रूरु रहिजी वेंदा आहियूं त पोइ असांखे तमामु दुनियावी जेके तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि उहे तमामु वॾियूं लॻंदियूं आहिनि ऐं जॾहिं इंसानु तवक्कल कंदो आहे पंहिंजे रब ते यकीन कंदो आहे ऐं उन तवक्कल सां जॾहिं अॻियां वधंदो आहे त उहे तमामु दुनिया जूं ॾुखियायूं आसानीअ में तब्दील थी वेंदियूं आहिनि ऐं रब जे गैब मां जॾहिं इंसान खे मदद मिलंदी आहे त पोइ वाक़ई में असांखे महसूसु थींदो आहे त असांजे रब जी ज़ात ज़रूरु असां सां गॾु आहे। नाज़रीन, हीउ उहो महीनो आहे जंहिं महीने में इंसानु जेतिरियूं इबादतूं कंदो आहे उनजो सवाबु उन खां ॿीणो टीणो इंसान खे मिले थो। उहा आम महीननि में जेका असां इबादत करियूं था यकीनन उनजो त पंहिंजो हिकिड़ो लुत्फ़ बि हूंदो आहे, उनजो हिकिड़ो पंहिंजो सुरूर बि हूंदो आहे, पर हिन महीने जो लुत्फ़ ऐं सुरूर मां सम्झां थी त ॿीणो हूंदो आहे। हिन ट्रांसमिशन खे करण जो मौक़ो चोथों दफ़ो मूंखे मिलियो आहे ऐं हीअ ट्रांसमिशन हर साल अव्हां ताईं लाइव पहुचाई वेंदी आहे महरान टेलीविज़न नेटवर्क जे तरफ़ खां ऐं हिन साल बि यकीनन मुंहिंजी कोशिशि हूंदी त अव्हां ताईं हीअ ट्रांसमिशन ख़ूबसूरत अंदाज़ में असां पहुचाए सघूं। मां पंहिंजी निशिस्त ते अची वई आहियां ऐं आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि ऐं चाहींदसि त उन्हनि जो तारुफ़ अव्हां सां करायां, छाकाणि त मां सम्झां थी त अलामा साहिबु जॾहिं मुंहिंजे साम्हूं हूंदा आहिनि त यकीनन मुंहिंजो इल्मु तमामु घटि हूंदो आहे ऐं उन्हनि जे इल्म मां असां महज़ूज़ बि थींदा आहियूं। तमामु घणो उन्हनि खां असां कुझु सिखी रहिया हूंदा आहियूं ऐं उन खां अलावा हीअ ट्रांसमिशन तव्हां ताईं जहिड़े अंदाज़ में पहुची रही हूंदी आहे उहो अंदाज़ मां सम्झां थी यकीनन बेहदि ख़ूबसूरत हूंदो आहे। सो आउं अॻियां वधणु चाहींदसि, पर पहिरियों अव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त हिन ट्रांसमिशन सां भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो। सुपर क्वालिटी नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं जंहिंजो स्लोगन आहे रंग ज़िंदगीअ जो ऐं यकीनन ज़िंदगी जा तमामु रंग बेहदि ख़ूबसूरत हूंदा आहिनि जेके नेल्सन सां तमामु ख़ूबसूरत बणिजी असांजी ज़िंदगी खे अञा वधीक ख़ूबसूरत बणाईंदा आहिनि। हिन तरफ़ पूरो पैनल मौजूदु आहे। सो आउं इंट्रोडक्शन जी तरफ़ अॻियां वधां थी। पहिरियों सीट ते मूंसां गॾु अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु आहिनि। अल्लामा साहब अव्हांखे दिलि जी गहराई सां अज़मत रमज़ान में भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह जी। अव्हांखे ॾिसी करे तमामु ख़ुशी थी आहे ऐं यकीनन अव्हांजे इल्म मां महज़ूज़ बि थींदासीं। ॿियो नंबर सीट ते जनाब मूंसां गॾु मौजूदु आहिनि वक़ार अहमद अब्बासी, पाण तमामु सुठा नात ख़्वान आहिनि
ऐं आवाज़ त यकीन अल्लाह जी देन हूंदो आहे। वकार जो आवाज़ तमामु ख़ूबसूरत आहे। अदा तव्हांखे मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। अज़मत रमज़ान में अव्हांखे भलीकार चऊं था दिलि जी गहराईअ सां। ऐं अॻियां वधां थी 3 नंबर सीट ते मूंसां कारी मोहम्मद अली मौजूदु आहिनि। माशाअल्लाह सां कारी साहिब जो आवाज़ तमामु ख़ूबसूरत आहे। जॾहिं बि प्रोग्राम में मौजूदु रहंदा आहिनि प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत बणिजी अव्हां ताईं पहुचंदो आहे। ऐं मां यकीन सां चई सघां थी त अॼु जी हीअ लाइव ट्रांसमिशन अव्हां ताईं तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचंदी। अव्हांखे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। ऐं उनखां पोइ जनाब मूंसां गॾु मौजूदु आहिनि अहसान अली जंहिंजो आवाज़ु पिणु तमामु ख़ूबसूरत आहे। अहसान तव्हांखे बि असां भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। ॾाढी ख़ूबसूरत लाइन्स आहिनि ऐं डॉक्टर नवीदा कटकर ही लाइन्स लिखियूं आहिनि। मिल गया सब कुछ मुझे उस पहर तेरी हिकमत की हुई जब एक नज़र। ऐं वाक़ई जॾहिं रब जी हिकमत जी हिकु नज़र पवंदी आहे त उन वक़्तु इंसान खे दुनिया जूं तमामु आसाइशूं त मिलंदियूं आहिनि पर आख़िरत जा जेके दर इंसान जे लाइ खुलंदा आहिनि अगेन मां इहो चवणु ज़रूरु चाहींदसि त पोइ असां उन तमामु शयुनि जो काथू नथा लॻाए सघूं त अल्लाह पाक जूं रहमतूं केतिरियूं असां सां गॾु आहिनि। अलामा साहिबु पहिरियों अशरो आहे ऐं पहिरियों रोज़ो आहे। मां चाहींदसि त रमज़ान बाबति ऐं पहिरें अशरे बाबति तव्हांजो बयानु हुजे। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुख़्तसर हम्द व सलात खां बाद मां निहायत ई मशकूर आहियां, शुक्रगुज़ार आहियां वैरान टीवी जो जंहिं हिकु भेरो ॿीहर हिन साल असांखे हिते गॾु थी वेहण जो ऐं क़ुरान ऐं हदीस जो पैगाम अवामुन्नास ताईं ऐं पूरी दुनिया जे कुंड कुड़च ताईं पहुचाइण जो मौक़ो अता फ़रमायो। अल्लाह तबारक व ताला असांजे हिन हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए। आमीन आमीन। हीउ माह मुबारक जीअं अव्हां फ़रमायो अज़मतुनि वारो रहमतुनि वारो महीनो आहे ऐं इन जो पहिरियों अशरो बाइसे रहमत आहे, बाइसे बरकत आहे, बाइसे इनाम आहे। अल्लाह तबारक व ताला क़ुरान मजीद में इरशाद फ़रमायो ए ईमान वारो तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। कुतिबा अलैकुमुस्सियाम ऐं हीअ इबादत सिर्फ़ु तव्हांजे मथां फ़र्ज़ु न कई वई आहे, तव्हां खां पहिरीं जेके उम्मतूं हुयूं उन्हनि जे मथां बि फ़र्ज़ु हुयूं। ऐं इन जी फ़र्ज़ियत जो जेको मक़सदु क़ुरान मजीद बयानु फ़रमाए थो, अल्लाह तबारक व ताला बयानु फ़रमाए थो, उहो मक़सदु हिकु ई आहे लअल्लकुम तत्तक़ून। बुनियादी मक़सदु इहो आहे ताकी इंसान परहेज़गार बणिजी वञे। बेशक बेशक। रोज़ो हिकिड़ो तरबियती सेशन आहे। हर साल अल्लाह सुब्हानो व तआला पंहिंजनि ॿारनि खे हिन सेशन में हिकिड़ी ख़ासि तरबियत मां गुज़ारींदो आहे। को बि फर्म कंपनी हर साल पंहिंजे मुलाज़िमीन खे पंहिंजे स्टाफ खे हिकिड़ो तरबियती सेशन ॾींदी आहे ताकी असांजे हिन कंपनी खे अञा वधीक फ़ाइदो पहुचे, इन जी तरक़ी थिए। लेकिन हीउ उहो सेशन आहे जंहिंमें अल्लाह तबारक व ताला खे को फ़ाइदो कोन्हे बल्कि पाण उन मुसलमाननि खे, उन्हनि माण्हुनि खे फ़ाइदो पहुचे थो, रसे थो जेके इन में पार्टिसिपेट कनि था ऐं इन जी इबादतुनि ऐं जेको अल्लाह तबारक व ताला हिन में आमाल रखिया आहिनि उन्हनि खे कमा हक़ अख़्तियार कनि था त अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे उन तमामु आमाल मज़ा फैज़याब फ़रमाए थो। हाणे हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि अर्ज़ु कंदो हलां, हीउ जेको माह सियाम रमज़ानुल मुबारक आहे ऐं ख़ासि तौर ते जेको रोज़ो मेन जेका इबादत आहे हिन जी, हीउ इंसान जे वजूद में अदल पैदा करे थो। इंसान जे आमाल में इन जे नज़म ऐं इन जे नस्क में हिकिड़ी तरतीब पैदा करे थो ऐं आम ॾींहंनि में उहो अदल असांजे उन अमल में नथो रहे, असांजे किरदार में नथो रहे, असांजी गुफ़्तार में नथो रहे। हिन महीने में ख़ासि तौर ते असांजे सुम्हण में, असांजे जागण में, असांजे तिलावतुनि में, असांजी इबादतुनि में, असांजे माण्हुनि सां ताल्लुक़ात में, ग़रीब माण्हुनि सां शफ़क़त करण में, असां जॾहिं इन पूरी तरतीब खे ॾिसूं था त असांजी ज़िंदगी में हिकिड़ो अदल पैदा थिए थो। ऐं क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला इरशाद फ़रमाए थो इन अल्लाह तआला यअमुरुकुम बिल अदल वल इहसान। अल्लाह तबारक व तआला बेशक तव्हांखे अदल जो
हुकुम अता फ़रमाए थो, तव्हां अदल कयो। हाणे अदल इंसान जी ज़िंदगी में लाज़िम ऐं मलज़ूम आहे। हा हीउ बेशक रोज़ो असांखे अदल सेखारे थो, अदल सेखारे थो। तरतीब सेखारे थो, नज़्म ऐं नस्क सेखारे थो। जॾहिं बानो रोज़ो रखे थो, अल्लाह तबारक व ताला खे एतिरो प्यारो थी वञे थो, अल्लाह सुब्हानहु व ताला हदीस शरीफ़ में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फ़रमायो, लख़ुलूफ़ु फ़मिस साइम, जेको रोज़ेदार जी बुख जे करे जेका वात में जेका ख़ुशबू पैदा थिए थी मैदे जे ख़ाली हुजण जे करे, अल्लाह तबारक व ताला खे एतिरी पसंदि आहे, अतयबु इंदल्लाहि मिन रीहिल मिस्क, जेके मुश्क जी यानी कि तमामु जेके ख़ुशबू जेके इत्र आहिनि, जेके ख़ुशबू आहिनि दुनिया में, सभिनी खां बहितरीनु जेका ख़ुशबू आहे उहा मुश्क जी आहे। अल्लाह तबारक व ताला फ़रमाए थो, मूंखे उन मुश्क खां बि वधीक उन रोज़ेदार जी ख़ुशबू पसंदि आहे। जॾहिं मुश्क खां वधीक ख़ुशबू पसंदि आहे त उहो रोज़ेदार अल्लाह ताला खे केतिरो पसंदि, केतिरो न प्यारो हूंदो, केतिरो न अज़ीज़ हूंदो। बेशक ऐं अलामा साहिबु हूअं बि रब त 70 माण्हुनि खां वधीक प्यारु कंदड़ आहे पंहिंजे बहाने सां। असां सम्झंदा आहियूं त थोरी जेका मुश्किल ईंदी आहे, तमामु घणी असांखे उहा आज़माइश लॻंदी आहे, पर रब चाहींदो आहे त ए बाना तूं हिकिड़ो क़दम हली आहे त आउं तोखे 70 क़दम वधीक पंहिंजे क़रीब कंदुसि। तमामु हदीस में इहे शयूं कुझु अचनि थियूं जेके मां सम्झां थी त हिन महीने में स्पेशली उन जो थोरो गौर फ़िक्र जेकॾहिं कयो वञे त उन्हनि शयुनि खे इंसान अंडरस्टैंड करण में किथे न किथे थोरो क़ाबिल पंहिंजो पाण खे बणाईंदो ज़रूरु आहे। अच्छा अलामा साहिबु, असां जेकॾहिं रोज़े ते ई ॻाल्हायूं पिया त रोज़े जा छा हुक़ूक़ आहिनि, थोरो मां चवंदमि समराइज़ करे तव्हां पहिरीं हिनखे बयानु करियो त पोइ असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वञूं। रोज़ो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फ़रमायो, बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे, मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही, जेको अल्लाह तबारक व ताला जो बानो तलब सवाब जी नीयत सां इख़लास सां रोज़ो रखे थो, रोज़ी जी इबादत खे अख़्तियार करे थो, उन रोज़े जे रखण जे सदक़े में अल्लाह सुब्हानहु व ताला उन जा पोयां सभई गुनाह मुआफ़ फ़रमाए छॾे थो। गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही, सभई पोयां गुनाह उन जा मुआफ़ थियनि था। रोज़ो कहिड़े तरह असांखे रखणु घुरिजे, ऐं रोज़ो सिर्फ़ु बुख ऐं उञ काटण जो नालो कोन्हे। रोज़ो इंसान जी पूरी 24 कलाक जेके असां ज़िंदगी गुज़ारियूं था उन जे मथां मुहीत आहे। रोज़े रखण खां पोइ इंसान जी उन ज़िंदगी में इहो तरतीब रोज़ो क़ाइमु करणु चाहे थो त सुबुह सादिक खां वठी सिजु लहण ताईं इंसानु खाइण ऐं पीअण खां बि परहेज़ करे, ऐं बुरी ॻाल्हि गिला ऐं ग़ीबत ॿुधण खां बि कननि खे महफ़ूज़ रखे, पंहिंजी ज़ुबान खे कूड़ खां, ग़ीबत खां ऐं बुरनि अल्फाज़नि जी अदायगी खां महफ़ूज़ करे, पंहिंजे निगाहुनि खे ग़लति शयुनि खे ॾिसण खां महफ़ूज़ करे, पंहिंजे हथनि खां जेके हथ सां गुनाह थियनि था इन्हनि हथनि खे उन गुनाह वारे अमल खां महफ़ूज़ करे, पेरनि सां जेके गुनाह थियनि था, इंसानु गुनाह जी तरफ़ हली वञे थो, पंधु करे वञे थो, क़दम खणी हले थो, अल्लाह तबारक व ताला चाहे थो त मुंहिंजो बानो पंहिंजनि क़दमनि खे बि गुनाहनि खां महफ़ूज़ करे, पंहिंजे पूरे वजूद खे गुनाहनि खां महफ़ूज़ करे। ऐं जॾहिं पूरो महीनो इहा प्रैक्टिस बाने जी रहे थी त उहो बानो जेके साल जा ॿिया 11 महीना आहिनि उन्हनि 11 महीननि में बि गुनाहनि खां महफ़ूज़ थी वञे थो ऐं अल्लाह तबारक व ताला जी कुर्ब ऐं उन जी मारिफत जे हासिल करण वारो बणिजी वञे थो। बिल्कुलु अलामा साहिबु, इट्स अ कंप्लीट सेशन, ईअं पाण चई सघूं था। जीअं अवां ख़ुदि पंहिंजी ज़ुबानी फ़रमायो त महीना त ॿिया बि तमामु घणा अफ़सल आहिनि, पर हीउ महीनो हिकु कंप्लीट सेशन जे तहत ज़रूरु गुज़रे थो त हुन में इंसानु पंहिंजो बि तवाज़ु लॻाए थो त असां किथे आहियूं ऐं तमामु उहे शयूं जेके यकीननि इंसान जे लाइ हानिकार आहिनि, जिन खे असां किथे न किथे उहो मिस करे रहिया हूंदा आहियूं, सम्झण खां असां क़ाइल हूंदा आहियूं, त उहे शयूं असांजे पंहिंजे वजूद लाइ तमामु हानिकार हूंदियूं आहिनि। ऐं मां सम्झां थी त नंढी नंढी शयुनि में कूड़ तमामु आम थी वियो आहे ऐं उहा शइ महसूसु बि कोन थींदी आहे। तरबियत में इहा शइ किथे न किथे मिस थियल आहे, त उहो कूड़ बि सच वांगुरु हर कंहिं एक्सेप्ट करे छॾियो आहे। त इन्हनि शयुनि खां जॾहिं इंसानु बचे थो त यकीननि इंसानु परहेज़गार बि बणिजे थो ऐं हिकिड़ी प्रैक्टिस इंसान जे लाइ सुठी प्रैक्टिस ज़रूरु रहे थी। अच्छा, जीअं असां वधीक हिन डिस्कशन खे अॻियां वधाईंदासीं ऐं यकीननि हीअ डिस्कशन तमामु ख़ूबसूरत आहे ऐं जॾहिं बि हिन तरह जो डिस्कशन हूंदो आहे ऐं मॉडरेट करे रही हूंदी आहियां मां या होस्ट करे रही हूंदी आहियां त इन तरह जा सेशन्स मूंखे पाण तमामु सुठा लॻंदा आहिनि, तमामु ख़ूबसूरत लॻंदा आहिनि, पर यकीननि ट्रांसमिशन जे रूल्स जे तहत अॻियां बि वधंदासीं।
सां वकार अली अब्बासी असां सां गॾु मौजूदु आहे ऐं तमामु ख़ूबसूरत नात ख़्वां आहे पाण अदा खां असां नातिया कलाम ॿुधंदासीं जी तव्हां बिस्मिल्लाह कयो अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। ही बोल रमज़ान पाक जी निस्बत सां मां जिसम पेश कयां थो। रब पाक जी नेमत रब पाक जी नेमत रमज़ान जो महीनो आयो खणी आ बरकत रमज़ान जो महीनो रब पाक जी नेमत रब पाक जी नेमत रौनक आहे गलन में रौनक आ मस्जिद में रौनक आहे गलन में रौनक आ मस्जिद में आयो खणी आ मोहब्बत आयो खणी आ मोहब्बत रमज़ान जो महीनो रब पाक जी नेमत रब पाक जी नेमत रहमत जदर खुली विया शैतान जकड़ जी विया रहमत जदर खुली विया शैतान जकड़ जी विया आहे असां ले शफ़क़त आहे असां ले शफ़क़त रमज़ान जो महीनो रब पाक जी नेमत रब पाक जी नेमत हर सुबह जो तिलावत हर शाम जो इबादत हर सुबह जो तिलावत हर शाम जो इबादत हर रात शिफात हर रात शिफात रमज़ान जो महीनो रब पाक जी नेमत रब पाक जी नेमत जय अमीन लख शुक्र था रहमत जामी बरस्या जय अमीन लख शुक्र था रहमत जामी बरस्या मजिदाना है रहमत मजिदाना है रहमत रमज़ान जो महीनो रब पाक जी नेमत रब पाक जी नेमत। सुभान अल्लाह इंतहाई खूबसूरत कलाम
वकार पेश कयो ऐं मां पहिरीं बि चयो त वकार भाउ जो आवाज़ु तमामु ख़ूबसूरत आहे, तमामु सुठो हुननि जो आवाज़ु आहे ऐं जॾहिं बि जंहिं बि प्रोग्राम में पाण शामिलु हूंदा आहिनि माशाअल्लाह सां हुन प्रोग्राम जी रौनक वधी वेंदी आहे। नाज़रीन, असां वधंदासीं पहिरियों शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ ऐं हिन अज़मत रमज़ान स्पेशल माह रमज़ान जी ट्रांसमिशन सां भरपूर सहकार आहे सुपर क्वालिटी नेशनल पैंट ब्रांड रंग ज़िंदगी जो ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पीओ ज़िंदगी जो। नंढो ब्रेक आहे, वरी वापसि अचूं था, कंटिन्यू कयूं था जी पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में, अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो, रंग ज़िंदगी जो ऐं उन सां गॾो गॾु भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पीओ ज़िंदगी जो। ऐं पंहिंजी हिन ट्रांसमिशन जे तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि। अलामा साहिबु मूंसां गॾु मौजूदु आहिनि, अलामा ताहिरुल ताहिरी साहिबु। तव्हांखां मां पुछणु चाहींदसि त जॾहिं असां आम रूटीन जी ॻाल्हि करियूं था ऐं जॾहिं तरबियत जी ॻाल्हि करियूं था त सम्झो था त स्कूल्स में असांजा जेको आहे सो रिलीजियस क्लासिस हुअणु खपनि। उन सां थींदो ईअं छाकाणि त ॿारु नंढो हूंदो आहे त उनजो ज़हन बि उन तरह हूंदो आहे। चयो वेंदो आहे त जंहिं बि थांव में पाणी विझिबो आहे त यकीन उन्हनि जी शिकल इख़्तियार कंदो आहे। ॿार बि ईअं हूंदो आहे, जहिड़ी तरबियत में उनखे ढालिबो त ॿारु उन तरह तयारु थींदो। सो इन बाबति मां चाहींदसि तव्हांजा जेके रिव्यूज़ आहिनि उहे असां वठूं। इन में कोई बि शक कोन्हे, जेको नंढड़ो ॿारु आहे जी, उनजो ज़हन अलाह तबारक व ताला अहिड़ो ठाहियो आहे, जेका बि शइ उन जे ज़हन में असां विझंदासीं उहो पिक करे वठंदो ऐं जल्दी पिक करे वठंदो ऐं पूरी ज़िंदगी उनजे मथां क़ाइमु रहे थो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इन्ही करे असांखे नंढनि ॿारनि जी तरबियत जो पहिरीं खां इरशाद फ़रमायो ऐं असांखे अहिड़ा इरशादात मिलनि था। ॿारु जॾहिं नंढड़ो हुजे थो असां उनखे सुठा अख़लाक सेखारियूं, सुठियूं ॻाल्हियूं सेखारियूं ऐं सिर्फ़ु ईअं न असां रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू सां उनखे इस्लामियात जे पीरियड में इहे शयूं सेखारियूं, न जेको बि पीरियड हुजे इख़लाक़ियात जेके बि अदियान, जेके बि मज़ाहिब, जेके बि सोच ऐं फ़िक्र रखण वारा आहिनि, अख़लाक़ियात सभिनी जा बराबरि आहिनि, सभिनी जा उन में कंहिं बि क़िस्म जो को झोल कोन्हे। कूड़ हर कंहिं वटि बुराई सम्झियो वञे थो, बेवफ़ाई, वादे ख़िलाफ़ी, ग़ीबत ऐं गिला हर कंहिं वटि इहो बुरो सम्झियो वञे थो। वॾे जो अदब एहतिराम इहो हर कंहिं वटि इहो सुठो सम्झियो वञे थो। नंढे सां शफ़क़त ऐं प्यार हर तबिके में, हर फ़िरके जो माण्हू, हर मज़हब, हर मसलक जो माण्हू उनखे उन शइ उन नज़र सां ॾिसे थो। इन हवाले सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी असांखे दीन इस्लाम असांखे इहा तरबियत ॾिए थो। ॿारु जॾहिं 8 सालनि जो थिए, 9 सालनि जो थिए, तव्हां उनखे नमाज़ जी तरफ़ वठी वञो। नमाज़ जी तरफ़ छो वठी वञो? इन जे करे उनखे पाकीज़ह माहौल प्रोवाइड असांखे करिणो आहे। मस्जिद जो जेको माहौल आहे, उते जो जेको फ़र्श आहे, उते जो जेको दरो दीवार आहिनि, उते जेके माण्हू वेहनि था उहे कूड़ कोन था ॻाल्हाइनि। अगरचे पंहिंजी ॿाहिरीं ज़िंदगी में कूड़ ॻाल्हाईंदा हूंदा, लेकिन मस्जिद में कूड़ खां उहो माहौल महफ़ूज़ आहे, गार गंद खां उहो महफ़ूज़ आहे। इन करे असांखे शरीयत उहो माहौल प्रोवाइड करण जो असांखे हुकुम इरशाद यकीनन यकीनन ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में आंसर कयो आहे त अख़लाक़ियात जो सब्जेक्ट हुअणु तमामु ज़रूरी आहे ऐं सिर्फ़ु कंहिं हिकु मज़ाहिब खे उन में असां कंसीडर कोन था कयूं, तमामु मज़ाहिब, छाकाणि त हुस्न अख़लाक़ियात जी जेकॾहिं ॻाल्हि अचे थी त तमामु मज़ाहिब यकीनन उन्हनि जी जेका तरबियत हूंदी उहा हिकिड़े पॉज़िटिव अंदाज़ में ई हूंदी आहे। ऐं जेकॾहिं पाण इन शइ खे समराइज़ कयूं त मां सम्झां थी त असां वटि न स्कूल्स में हिन वक़्तु छाकाणि त असां वटि हिकिड़ा 2 सेक्टर्स बणिजी विया आहिनि, बेंगलोर सिस्टम में असां अची विया आहियूं, त पोइ उन प्रॉपर अंदाज़ में जेकॾहिं एजेंडा ॾिसे थो त किथे न किथे इहे तमामु शयूं पॉज़िटिव अंदाज़ में बि असांखे मिलनि थियूं। ऐं अलामा साहिबु मां सम्झंदी आहियां त जिथे सही ॻाल्हि खे एप्रिशिएट करणु घुरिजे त उते ज़रूरु कजे। अच्छा, उन खां अलावा असां वटि ईअं बि त हूंदो आहे न फैमिली मेंबर्स में को न को पर्सन अहिड़ो थिए थो या त ओवर एज थिए थो त उहो रोज़नि खां उनखे किथे न किथे डॉक्टर्स जे तरफ़ खां बि थोरो एहतियातन मना थियल हूंदो आहे, त पोइ उनजो हिकिड़ो जेकॾहिं अव्हां खां सोल्यूशन पुछो वञे त छा हूंदो उनजो सोल्यूशन? ॾिसो, दीन इस्लाम हिकिड़ो इंसान जे लाइ बाइस रहमत आहे, बाइस ज़हमत कोन्हे। इन में ज़ोर ज़बरदस्ती ला इकराह फी दीन, दीन में ज़ोर ज़बरदस्ती कोन्हे। हा, किथे बि गन पॉइंट ते तव्हांखे को बि अमल करण जे लाइ तव्हां उन जे लाइ तयारु न हुजो, तव्हांजी सिहत इजाज़त न ॾे,
ईअं कोन्हे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी पूरी ज़िंदगी में उहे नरमियूं, उहे इजाज़तूं, उहे रुख़सतूं बि असांखे बयानु फ़रमायूं। हाणे जीअं जेका आयत सगुरी शुरू में मूं तिलावत कई, उन जे अॻी आयत में सूरह बक़रा में अलाह तबारक व तआला इरशाद फ़रमायो, जेको शख़्स ताक़त नथो रखे रोज़े रखण जी, हाणे इन में 2 सूरतूं आहिनि। हिकिड़ो शख़्स बीमार आहे, उन्हनि खे डॉक्टर मना कयो आहे तूं रोज़ा न रख। हाणे इन जूं 2 सूरतूं थी सघनि थियूं, या त असांखे उमेद आहे त इहो सही थी वेंदो, अगरि उन जे सही थियण जी उमेद आहे त उहो फिदियो कोन ॾींदो बल्कि वेट कंदो। जॾहिं उन जी सिहत परवान चढ़ी वेंदी, सेहतमंद थी वेंदो, उन्हनि रोज़नि जी क़ज़ा कंदो। सही आहे। फिदियो कहिड़ी सूरत में? फिदियो उहो मां अर्ज़ कयां थो, अगरि बिलफर्ज़ असांखे उमेद कोन्हे, उमेद आहे ई कोन त हीअ हाणे चाक नथो थी सघे, कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि, इंसान पैरालाइज़ थी वञे थो, असांखे उमेद कोन्हे हाणे हीअ सही थींदो, तंदुरुस्त थींदो, पोइ उन जे लाइ शरीयत हुकुम ॾिए थी त उहो फिदियो अदा करे कंहिं मिस्कीन खे जेको बिल्कुलु ग़रीब आहे, मुस्तहिक़ आहे, उनखे जेको सदक़तुल फ़ित्र आहे, सदक़तुल फ़ित्र जेको ईद जे ॾियारे असां अदा कंदा आहियूं, हिकिड़े रोज़े जो हिकिड़ो सदक़तुल फ़ित्र जेतिरा पैसा ॾिए या उनखे ओतिरो खाधे पीते जो सामान वठी ॾिए ताकी उहो ग़रीब शख़्स रोज़ो रखी सघे या 5 ॿचड़नि खे उहो मानी खाराए सघे। ॿी सूरत इहा आहे, उहो शख़्स, उहो माण्हू जेको बिल्कुलु पोढ़प में हलियो वियो आहे, ज़ईफ़ ऐं कमज़ोर थी वियो आहे, 70 साल जी उमिरि में, 80 साल जी उमिरि में दाख़िल थियो आहे, हाणे उनजे जवान थियण जी उमेद कोन्हे, पोइ असां इहो ॾिसंदासीं त छा हाणे हींअर त माशाअल्लाह माहे सियाम तक़रीबन बहार जे मौसम में अची वियो आहे, हिन वक़्तु असांखे का शिदत गर्मी जी कोन्हे, उञ ऐं बुख जी जो अहसासु एतिरो कोन्हे, पर अगरि बिलफर्ज़ को अहिड़ो मरीज़ आहे, अहिड़ो ज़ईफ़ शख़्स आहे जेको सर्दी में रोज़ा रखी सघे थो, छो जो ॾींहं नंढा थी वञनि था, उनखे बि इजाज़त कोन्हे त उहो फिदियो ॾिए, बल्कि उहो सर्दी जा रोज़ा रखी करे उहो रोज़ा, उहा ॻणती पूरी कंदो। अगरि बिलफर्ज़ सर्दी में बि रोज़ा नथो रखी सघे, उन सूरत में शरीयत मुतहरा इहा इजाज़त ॾिए थी त उहो शख़्स बि पंहिंजो 30 ॾींहंनि जो फिदियो यानी 30 ॾींहंनि जो सदक़तुल फ़ित्र अदा करे कंहिं मिस्कीन खे ॾिए या उन्हनि खे सामान सीधो वठी ॾिए त अल्लाह तबारक व तआला उनखे बि पूरे माह सियाम रमज़ानुल मुबारक जो सवाब अता फरमाए। सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह। असां अॻियां वधूं था अज़मत रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में। कारी मोहम्मद अली साहब सां गॾु मौजूदु आहिनि ऐं मां चाहींदसि त अव्हां नातिया कलाम पेश कयो। बिस्मिल्लाह करियो अव्हां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ऐ रहमते अज़ीम के मेहमान अस्सलाम, ऐ रहमते अज़ीम के मेहमान अस्सलाम, कुरान के नुज़ूल के सामान अस्सलाम, रमज़ान अस्सलाम, ए रमज़ान अस्सलाम, रमज़ान अस्सलाम, ए रमज़ान अस्सलाम, अनवार मुस्तफ़ा का उजाला लिए हुए, उजाला लिए हुए, अनवार मुस्तफ़ा का उजाला लिए हुए, उजाला लिए हुए, हमदे खुदा का साथ हवाला लिए हुए, हवाला लिए हुए, तू आ गया है महज़ी शान अस्सलाम, तू आ गया है महज़ी शान अस्सलाम, रमज़ान अस्सलाम, रमज़ान अस्सलाम, रमज़ान अस्सलाम, रमज़ान अस्सलाम। फिर मस्जिदों में रौनक़ें आबाद हो गई, आबाद हो गई, फिर मस्जिदों में रौनक़ें आबाद हो गई, आबाद हो गई, आबाद हो गई, भूली हुई
عبادتیں پھر یاد ہو گئی، پھر یاد ہو گئی، ہم پہ بڑا ہے تیرا یہ احسان السلام، ہم پہ بڑا ہے تیرا یہ احسان السلام، رمضان السلام ہے رمضان السلام، رمضان السلام ہے رمضان السلام۔ سبحان اللہ سبحان اللہ، ماشاء اللہ۔ انتہائی ख़ूबसूरत कलाम आहे। ऐं हीउ उहो महीनो आहे जेको ईअं लॻंदो आहे त अख छिंभ में ख़तमु थी वेंदो आहे, ख़बर कोन पवंदी आहे। अॼु पहिरें रोज़े में माशाअल्लाह असां मौजूदु आहियूं ऐं रोज़ा ख़बर कोन पवंदी त कीअं असांजा गुज़री विया। कोशिशि इहा करणु खपे त घणे खां घणी असां पंहिंजे उन तमामु मसरूफ़ियात मां वक़्तु कढी असां इबादत करियूं, तस्बीह करियूं, ज़िक्र करियूं ऐं पंहिंजे रब खां तमामु दुआनि वसीले तमामु जेके असां जूं मुश्किलातूं आहिनि उहो हिकिड़ो परवरदिगार उनजी ज़ात हूंदी आहे जेको तमामु शयुनि ते क़ाबिज़ हूंदो आहे ऐं उनजे यकीननि इशारे खां सवाइ पन बि कोन चुरंदो आहे। मां सम्झां थी त तमामु जेके मुश्किलातूं आहिनि हिकु जेकॾहिं तवक्कल इंसान जे अंदर में हुजे ऐं अलाह ते यकीन हुजे त पोइ तमामु शयूं आसानीअ में ज़रूरु तब्दील थींदियूं आहिनि। अच्छा जी अलम साहब, असां हूअं बि क़ुर पाक खे खोलियूं था, पढ़ूं था, पर रमज़ान करीम में जीअं त हर घर में तमामु घणो पढ़ियो वेंदो आहे क़ुर खे ऐं क़ुर पाक में बि बार बार पढ़ण वारो किताब ई आहे ऐं उन आसमानी किताब खे हिन महीने में बार बार पढ़ियो बि वञे थो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो छा फ़रमान आहे हिन महीने में क़ुर पाक खे बार बार पढ़ियो वञे, सम्झो वञे। मां चाहींदसि त हिन बाबति तव्हांजो बयानु शॉर्टली हिन प्रोग्राम में असां शामिलु करियूं। अदी ॾिसो, माहे सियाम जो क़ुर मजीद सां हिकिड़ो गहरो ताल्लुक़ आहे जी जी ऐं अहिड़ो गहरो ताल्लुक़ आहे। अल्लाह तबारक व ताला क़ुर मजीद खे हिन महीने में नाज़िल फ़रमायो आहे, हिन महीने में हुनजो नुज़ूल थियो आहे। जीअं क़ुर मजीद इरशाद फ़रमाए थो, शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन, क़ुर मजीद माहे सियाम में नाज़िल थियो ऐं उन जे करे ई असांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया। इन महीने में अल्लाह ताला जो कलाम, अल्लाह ताला जी सिफ़त उहा हिन दुनिया ते लथी आहे। हाणे हिन महीने में क़ुर मजीद लथो आहे त असांखे छा करणु खपे त असांखे क़ुर मजीद सां कनेक्ट थियणु खपे। ऐं हिन जी इनिशियल जेका स्टेज आहे, बिल्कुलु इनिशियल स्टेज, सभ खां पहिरीं असां क़ुर मजीद जे तलफ़ुज़ खे सही अदा करे सघूं, उनजी जेका प्रोनाउंसिएशन आहे असां उन तरीक़े सां क़ुर मजीद पढ़णु सिखूं। का बि ॿोली उनजी प्रोनाउंसिएशन में तव्हां अगरि अल्फाज़ तव्हां जुमिला अदा न कंदा त तव्हांखे को बि शख़्स इहो कोन चवंदो तव्हांखे इन जी अदायगी में तव्हां माहिर थी विया आहियो, तव्हां सही ॻाल्हायो पिया, तव्हांखे रिजेक्ट करे छॾींदा, फेल करे छॾींदा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद फरमायो, इक़रउल क़ुरआन बिलुहूनिल अरबि व अस्वातिहिम औ कमा क़ाल, तव्हां क़ुर मजीद अरबनि जे लबो लहजे में पढ़ो। असां सिंधी लहजे में नथा पढ़ी सघूं, उर्दू लहजे में नथा पढ़ी सघूं, बरोची लहजे, सिराइकी लहजे में नथा पढ़ी सघूं, असां हिनखे अरबिक लहजे में ई पढ़ी सघूं था। उनजी प्रोनाउंसिएशन कीअं आहे उहो सभु कुझु बयानु थियल आहे। उन खां पोइ असां हिकिड़ो इन जो ज़ाहिर अल्फाज़ आहिनि ऐं ॿियो इन जो बातिन उनजी मीनिंग आहे। ज़ाहिरी अल्फाज़ खे बि पढ़णु वॾो अजर ऐं सवाबु आहे ऐं इन सां गॾोगॾु अञा वधीक अजर ऐं सवाब जहिड़ी ॻाल्हि उहा इहा आहे असां इन जी मीनिंग खे सम्झूं, इन जे माना खे सम्झूं। अल्लाह ताला इन क़ुर मजीद में जेके असांखे अहकामात अता फ़रमाया आहिनि उन अहकामात खे असां सिखण जी, उन ते अमल करण जी कोशिशि कयूं। इन करे ई असांजे मथां सुन्नत मुअक्कदा कई वई आहे नमाज़ तरावीह। नमाज़ तरावीह में जेके 20 रकातूं असां पढ़ूं था उन में पूरो महीनो पूरे क़ुर मजीद जी तिलावत जे ॿुधण जो असांखे मौक़ो साल में हिकिड़ो भेरो नसीब थिए थो। जंहिं ज़माने में साहबे किराम हुया उन्हनि इहा तरतीब हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु क़ाइमु कई। साहबे किराम दीगर उन में शरीक हुया। असां खां कमी कोताही थी वञे थी, हाणे साल में हिकिड़ो महीनो अहिड़ो हुजे असां सभु गॾिजी बि ई पूरो क़ुर मजीद असां कंहिं कारी क़ुर खां ॿुधूं। उन्हनि खे तर्जुमे मीनिंग जी ज़रूरत हुई कोन, उहे अरबी हुया, अरबी सम्झंदा हुया, अरबी ॻाल्हाईंदा हुया, उहे जेके अहकाम अल्लाह तबारक व ताला जा उहे रिवाइज़ थी वेंदा हुया। असांखे बि हिन माहे सियाम में को हिकिड़ो अहिड़ो वक़्तु मुक़ररु करणु खपे, कंहिं साहिब इल्म जी सोबत अख़्तियार कयूं, कंहिं इल्म वारे जी सोबत में वञी वेहूं, असां चंद ॻाल्हियूं, चंद बुनियादी ॻाल्हियूं जेके आहिनि
डिघियूं ॻाल्हियूं, इख़्तिलाफ़ वारियूं ॻाल्हियूं, जंहिंमें इख़्तिलाफ़ात थियनि था ऐं जुज़वी इख़्तिलाफ़ात, उन्हनि जी तरफ़ न वञूं। उहे मसाइल जेके सभिनी वटि मुतफ़िक़ आहिनि, जीअं असां पहिरीं ॻाल्हि कई पिए, कूड़ ॻाल्हाइणु सभिनी जे नज़दीक बुरो आहे, वाइदे ख़िलाफ़ी सभिनी जे नज़दीक बुरी आहे, कंहिं वॾे जी बेअदबी, उन जी अदब ऐं एहतराम में घटिताई करणु, इहे सभिनी वटि इहो हिकिड़ो ई फार्मूलो आहे, हिकिड़ो ई फार्मूलो आहे। इहे जेके बुनियादी ॻाल्हियूं आहिनि, असांखे इहे सिखणु खपनि ऐं अल्लाह तबारक व ताला हीउ मौक़ो असांखे अता फ़रमायो आहे। ऐं जीअं मां सवाल कयो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो मामूल हुयो, हर रमदानुल मुबारक में हज़रत जिब्राईल अमीन सां क़ुरान मजीद जो दौर कंदा हुया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत जिब्राईल खे पूरो क़ुरान ॿुधाईंदा हुया ऐं हज़रत जिब्राईल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे वरी पूरो क़ुरान मजीद ॿुधाईंदा हुया। इन मां इहो बि असांखे सबक़ु मिले थो त हिन महीने में कंहिं माहिर खे, कंहिं आलिम खे, कंहिं हाफ़िज़ क़ुरान, कंहिं कारी क़ुरान या घर में जेको सुठो पढ़ण वारो आहे, असां उनखे चंद सूरतूं जेके निमाज़ में पढ़ूं था, असां उनखां सिखूं, उनखे ॿुधायूं, पढ़ी ॿुधायूं, ताकी असांजी का ग़लती हुजे असांजी दूरि थी वञे। अगरि क़ुरान मजीद जे पढ़ण में ग़लती आहे त असांजी उहा नमाज़ क़ाबिल क़बूल नथी थिए। अगरि असां रमज़ान मुबारक जूं सभई नमाज़ूं त पढ़ियूं, पर असांजी तिलावत में का घटिताई आहे, उनजी प्रोनाउंसिएशन में घटिताई आहे, त असांजी नमाज़ क़ाबिल क़बूल कोन थींदी। इन जे करे असां क़ुरान मजीद खे हिन महीने में ख़ासि तौर ते असां सही तरीक़े सां पढ़ण जी कोशिशि कयूं, उन जे अल्फाज़ खे सिखण सम्झण जी कोशिशि कयूं ऐं उन जी माना ऐं उन जे अहकामात जी तरफ़ नज़र करे उन जी गौर ऐं फ़िक्र सां सम्झी उन जे मथां अमल करण जी कोशिशि करियूं ऐं पको पह करियूं त अल्लाह तबारक व ताला जी ज़ात सां इहो वचन कयूं त परवरदिगार असांखे अगरि ज़िंदगी मिली त तुंहिंजे हिननि हुक्मनि ते अमल करण जी मां पूरी कोशिशि कंदुसि। आमीन जी आमीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां जो बयानु असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे अज़मत रमज़ान में शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो, ऐं गॾोगॾु भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पियो ज़िंदगी जियो। हीअ न्यूज़ ब्रेक आहे। असां न्यूज़ स्टूडियो जी तरफ़ हलूं था, न्यूज़ ॿुधूं था ऐं पोइ वापसि अची कंटिन्यू कयूं था लाइव ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में, ऐं अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो, रंग ज़िंदगीअ जो, ऐं सहकार मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पियो ज़िंदगी जियो। ऐं मां चाहींदसि त वधीक टाइम न वठूं ऐं अलमा साहब जे तरफ़ ई असां अॻियां वधंदासीं। अलमा साहब, हिकिड़ो त रमज़ान शरीफ़ लास्ट, उनखां लास्ट माशाअल्लाह सां जेतिरियूं बि लाइव ट्रांसमिशन्स वयूं आहिनि, गर्मीअ जी हिकिड़ी अजीब शिदत हूंदी हुई ऐं प्रोग्राम कंदे हिन स्टूडियो में वेहंदे किथे न किथे वरी बि उहा उन जी तलब, उहो बुख जो अहसासु इंसानु आहे किथे न किथे महसूसु थींदो हुयो। बिल्कुलु एतिरो ख़ूबसूरत मौसमु आहे, मौसम बहार ऐं वरी रमज़ान शरीफ़। मां चाहींदसि त हिन बाबति बि अव्हां पंहिंजा ख़ूबसूरत ॿोल उन्हनि ज़रिए असांजे नाज़रीन खे पंहिंजे हिन बयान सां ज़रूरु महसूसु करियो। जी, हिन में को बि शक कोन्हे दी, असां गॾु हुयासीं पोएं रमज़ान में, उनखां पोएं रमज़ान में वरी यको मुसलसल हिकिड़ी तरतीब हुई ऐं उन में असांखे बुख ऐं उन जो अहसासु, गर्मी जी शिदत जो अहसासु। वरी मंझंदि जे टाइम ते असां घरां निकिरी स्टूडियो पहुचूं त असांखे ज़ाहिरी तौर ते थोरी घणी तकलीफ़, उस जी, तमाज़त जी महसूसु थींदी हुई। पर हींअर जेको माह सियाम आयो आहे, बहार जे मौसम में दाख़िल थियो आहे, मौसम बहार जो रमज़ानुल मुबारक सां हिकिड़ो गहरो ताल्लुक़ु आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, जीअं पहिरीं मां इहो अर्ज़ु कयां त बहार छाखे चइजे थो, बहार जे उन मौसम खे चइजे थो जंहिंमें न गर्मी हुजे न सर्दी हुजे ऐं हर तरफ़ जेके गुल आहिनि, जेके वण आहिनि, उन्हनि में गुल पैदा थींदा आहिनि ऐं हिकिड़ी आबो हवा, हिकिड़ी फ़िज़ा मुअत्तर बणिजी वेंदी आहे ऐं ख़ुशगवार माहौल बणिजी वेंदो आहे। रमज़ानुल मुबारक जो इन सां गहरो ताल्लुक़ु इन जे करे आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो, इज़ा जाअ रमज़ान, जॾहिं रमज़ानुल मुबारक अचे थो, फुतिहत अबवाबुल जन्नते, अल्लाह तबारक व ताला जन्नत जा सभई दरवाज़ा खोले छॾे थो। व गुल्लिक़त अबवाबुन नार, ऐं जेके दोज़ख जा दरवाज़ा आहिनि
उहे सभई दरवाज़ा अलाह तबारक व ताला बंदि करे छॾे बंदि थो। करे। वसुलसिलत शयातीन, ऐं जेके शयातीन आहिनि उन्हनि खे अलाह तबारक व ताला जकड़े छॾे थो, क़ैद करे छॾे थो। उन्हनि जी जेका कुवत आहे, ताक़त आहे, उनखे अलाह तबारक व ताला कमज़ोर बणाए छॾे थो। जेके शयातीन बाने जे दिलनि में विसवसा विझी ग़लति कमनि ते उभारींदा हुया, हाणे उन्हनि जी ताक़त घटि थी वई आहे। अलाह तबारक व ताला जी रहमत तमामु वसी थी वई आहे। क़दम क़दम ते, नंढे नंढे अमल ते अलाह तबारक व ताला एतिरियूं रहमतूं रखियूं आहिनि। अगरि को बि ख़ुलूस नियत सां बानो अमल कंदो, अलाह तबारक व ताला जी बारगाह खां उन जी हतमी बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो ऐलान थी वेंदो। हाणे असां अगरि ॾिसूं, सहरी में जेको बानो उथे थो ऐं खाए थो, पीए थो, पंहिंजो फ़ाइदो आहे, पर सहरी में उथी करे खाइण पीअण ते बि अलाह तबारक व ताला अजर ऐं सवाब मुक़ररु करे छॾियो आहे। ऐं बल्कि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, बुख़ारी शरीफ़ जे हदीस ऐं मुस्लिम शरीफ़ में बि, तसहरू फ़इन्न फ़िस्सुहूर बरकतुन, तव्हां सहरी कंदा कयो, छो? इन करे जो सहरी में बरकत आहे। जॾहिं इंसान उहो सहरी महल उथे थो, अलाह तबारक व ताला जी बरकतुनि मां फैज़याब थिए थो। अलाह तबारक व ताला जा जेके अनवार ऐं तजल्लियात ऐं फ़ुयूज़ात उन वक़्तु जेके मौजूदु आहिनि, उन्हनि मां फैज़याब थिए थो। वरी जेको खाधो हलाल खाए थो, उहो जिस्म में वञी उन जे जिस्म में बरकतूं पैदा करे थो, जिस्म में नूर पैदा करे थो। अलाह तबारक व ताला जे अनवार जो सबब ऐं ज़रियो उहा ग़िज़ा बणिजी वञे थी। हज़रत इरबाज़ रज़ी अल्लाह तआला अन्हु आया, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो, हलुम्मा इलल ग़िज़ाइल मुबारके, हलिया हिन बरकत वारी ग़िज़ा जी तरफ़। यानी हीअ जेका सहरी वारी ग़िज़ा आहे, इहा बरकत वारी आहे, ऐं बरकत वारी शइ जिथे बि वेंदी आहे उते पॉज़िटिव अमल पैदा कंदी आहे, सुठी शइ पैदा कंदी आहे, उन जी तासीर भली हूंदी आहे। उहा बरकत वारी ग़िज़ा असांजे अंदर में वञी असांजे दिलनि में अल्लाह तबारक व ताला जो नूर पैदा करण जो सबब बणिजी वेंदी आहे। बेशक बेशक, बेहद ख़ूबसूरत ऐं इंतिहाई ख़ूबसूरत अंदाज़ में अवां बयानु फरमायो आहे अलामा साहब। ऐं अव्हां जी इजाज़त सां ई अवां अॻियां वधंदा। अहसान अली अब्बासी असां सां गॾु मौजूदु आहे ऐं भाउ अहसान खां असां हाणे नातिया कलाम ॿुधंदासीं। जी तव्हां बिस्मिल्लाह करियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। भेट शहरन जी कभी अफजल मदीनो पाकवा, खुद शहर आला मगर हर चीज़ अजब नाकवा। भेट शहरन जी कभी अफजल मदीनो पाकवा, खुद शहर आला मगर हर चीज़ अजब नाकवा। आमक जो शहर अफजल पर मदीनो रिया, जिते रहे महबूब तंहिंखे छो न चइबो ज़ोरिया। सोन खां ज़्यादा महांगी जंहिं शहर जी ख़ाकिया, खुद शहर आला मगर हर चीज़ अजब नाकवा। भेट शहरन जी कभी अफजल मदीनो पाकवा, खुद शहर आला मगर हर चीज़ अजब नाकवा। या इलाहुल आलमीन मक़बूल कर मुंहिंजी दुआ, जंहिं पढ़ियो कलमो नबीअ ते तंहिंखे ज़ियारत थी अता। या इलाहुल आलमीन
मक़बूल कर मुंहिंजी दुआ जंहिं पढ़ियो कलमो नबीअ ते तंहिंखे ज़ियारत थी अता मुल्क मदनीअ जे वञण लाइ माण्हू हर मुश्ताक़ हुआ खुद शहर आला मगर हर चीज़ अजब नाक हुआ भेट शहरन जी कभी अफजल मदीनो पाक हुआ खुद शहर आला मगर हर चीज़ अजब नाक हुआ दिल रुबादा ही न थींदुसि कंहिं दुनिया जे सेठ ॾे कर कुर्ब लॼ पाल घर वेठे मूंखे बि टिकेट ॾे थी नंढे लाकू मिलण लाइ मुंहिंजी दिलि हैरान हुआ खुद शहर आला मगर हर चीज़ अजब नाक हुआ भेट शहरन जी कभी अफजल मदीनो पाक हुआ खुद शहर आला मगर हर चीज़ अजब नाक हुआ इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां बि निभायो आहे माशाअल्लाह सां ऐं असां रमज़ान में इहो जेको गुफ़्तगू जो सिलसिलो हूंदो आहे इहो बि यकीनन बेहद ख़ूबसूरत हूंदो आहे अच्छा अलम साहब कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि यकीनन असां बि टकराया हूंदा जिन खे इबादत ते गुरूर हूंदो आहे ऐं यकीनन गुरूर तरफ़ पाक जी ज़ात खे झुकाए असां इंसान आहियूं टुटल फुटल असांजूं इबादत हूंदियूं आहिनि ऐं असांजे विच में कुझु अहिड़ा माण्हू यकीनन मौजूदु हूंदा आहिनि जिन जूं असांखे बज़ाहिर लॻी रहियो हूंदो आहे त उन्हनि जी इबादत तमामु घणियूं आहिनि तमामु घणा नेक इंसान आहिनि ऐं उन्हनि जी गुफ़्तार मां बि महसूसु थी रहियो हूंदो आहे पर इहो जेको गुरूर वारो अंसर हूंदो आहे इंसान में इहो त हमेशह इंसान खे किराईंदड़ हूंदो आहे मां चाहींदसि त इन बाबति बि अव्हांजो बयानु हुजणु खपे इन में को बि शक कोन्हे त अल्लाह तबारक व तआला खे ई जुगाए थो उहो गुरूर ऐं तकब्बुर उन ज़ात खे ई हासिलु आहे अल्लाह तबारक व तआला जी जेका बि मख़लूक आहे उहा कमज़ोर आहे ज़ईफ़ आहे उन में ऐब आहिनि उनखे गुरूर ऐं तकब्बुर जुगाए कोन थो ऐं को बि इंसान यकीनी तौर ते इहो नथो चई सघे त हीअ मुंहिंजी इबादत अल्लाह ताला जी बारगाह में मक़बूल आहे ऐं इन इबादत जे करे मुंहिंजी हतमी बख़्शिश थी वई को बि कन्फर्म नथो करे सघे एतिरे क़दुरु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी पूरी ज़िंदगी नियाज़ ऐं निवड़त सां गुज़ारी ऐं अल्लाह तबारक व तआला क़ुर मजीद में पंहिंजनि ॿारनि जी इहा ख़ूबी ऐं निशानी बयानु फ़रमाई आहे कहिड़ी व इबादुर रहमान जेके रहमान जा बाना यानी अल्लाह ताला बाननि जी निस्बत पंहिंजी ज़ात जी तरफ़ कई यानी मुंहिंजा बाना बानो चए त मुंहिंजो अल्लाह पर अल्लाह ताला चए थो जेके मुंहिंजा बाना आहिनि पंहिंजी ज़ात जी तरफ़ जिन खे मनसूब कयो अल्लाह तबारक व तआला यमशून अलल अर्द हौनन ज़मीन ते हलनि था इज्ज़ इनकिसारी सां व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून ऐं कंहिं घटि इल्म वारे सां बे इल्म सां को बे इल्म अची उन्हनि सां झेड़ो करे थो उहो झेड़ो न आहिनि कंदा गुथा लफ़्ज़ न ॻाल्हाईंदा आहिनि गार गंद न कंदा आहिनि बल्कि छा चवंदा आहिनि वइदा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा बसि उनखे सलाम करे अॻिते गुज़री वेंदा आहिनि अहिड़े ई नमूने हदीस शरीफ़ में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो मन तवादअ लिल्लाहि जंहिं अल्लाह ताला जी रज़ा ख़ातिर तवाज़ो इख़्तियार कई इज़्ज़ो इनकिसारी इख़्तियार कई हर ॻाल्हि में इबादत में रियाज़त में मुजाहदे में इल्म में फ़हम में अक़ुल में हर मक़ाम ते जंहिं नियाज़ ऐं निवड़त वारो रस्तो अख़्तियार कयो फ़रफ़अहुल्लाहु तआला अल्लाह ताला उनखे बुलंदी अता फ़रमाईंदो आहे जेको पंहिंजे पाण खे वॾाई सां मनसूब करे ऐं पाण वॾो सम्झी करे ॿियनि खे हक़ीर सम्झे उहो ज़लील ऐं रुसवा थींदो आहे जीअं शैतान इब्लीस हज़ार हा साल जी इबादत जे बावजूदु तमामु घणे इल्म जे बावजूदु सिर्फ़ु उन तकबुर कयो अॼु ताईं उन जे मथां अल्लाह तबारक व तआला जी फ़रिश्तनि जी सभिनी माण्हुनि जी लानत वसी रही आहे अल्लाह ताला जी रहमत खां हमेशह हमेशह परे आहे ऐं जिन इज़्ज़ो इनकिसारी कई कीअं इज़्ज़ो इनकिसारी कई अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि खे फ़रमायो तव्हां सजदो कयो आदम खे उहे हेठि किरिया सजदो कयाऊं नियाज़ ऐं निवड़त कयाऊं अल्लाह ताला जो हुकुम मञियाऊं शैतान बीही रहियो अकड़ में अची वियो तकबुर कयईं
जेको बीठो रहियो उहो अॼु ताईं ज़लील ऐं ख़्वार आहे, अलाह ताला जी रहमत खां परे आहे। ऐं जिन्हनि पंहिंजे पेशानी खे हेठि झुकायो अलाह ताला जे हुकुम जे मुताबिक़ त आदम अलैहिस्सलाम जे साम्हूं, उहे फ़रिश्ता अलाह ताला जा मुक़र्रब बणिजी विया। अॼु ताईं उहे अलाह ताला जे रहमतुनि जे साए में मौजूदु आहिनि। सुभान अल्लाह। असां इन ॻाल्हि खां सम्झी सघूं था त जेको तकब्बुर आहे उहो अलाह ताला जे रहमत खां परे करे थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कुर्बत खां परे करे थो, इंसाननि खां परे करे थो। ऐं जेका न्याज़ ऐं निवड़त आहे अलाह जे बि वेझो करे थी, अलाह जे हबीब जे बि वेझो करे थी ऐं माण्हुनि जे बि वेझो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी। असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जे तरफ़। अज़मत रमज़ान में वक़्तु थी वियो आहे साहीअ जो ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो ऐं सहकार मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पीओ ज़िंदगी जो। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, अमा काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में जंहिंसां भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो ऐं गॾो गॾु सहकार मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पीओ ज़िंदगी जो। माह रमज़ान जी इहा स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान अवां ताईं लाइव हिन वक़्तु महरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां पहुचाई वञे पई ऐं आउं जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो सां मौजूदु आहियां। हिन ट्रांसमिशन जी ख़ासि ॻाल्हि इहा हूंदी आहे, यकीनन तमामु घणा प्रोग्राम्स हली रहिया हूंदा आहिनि, पर ज़िक्र अल्लाह हुजे ऐं ज़िक्र नबी हुजे त उहा महफ़िल यकीनन ॾाढी ख़ूबसूरत महफ़िल थींदी आहे। ऐं हर महफ़िल असांखे कुझु न कुझु दर्स ॾिए थी, सबक़ु ॾिए थी, ऐं हिन महफ़िल में कोशिशि हूंदी आहे त कुझु सिखी सघूं, कुझु पिराए सघूं। ऐं हूअं बि चयो वेंदो आहे त इंसानु ॻाल्हाईंदो त घणो कुझु आहे, पर उनखे जॾहिं परखिणो हूंदो आहे त पोइ उन जो जेको अमल हूंदो आहे उनखे ॾिठो वेंदो आहे। यकीनन काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेको तमामु ॻाल्हियूं त करे रहिया हूंदा आहिनि ख़ूबसूरत अंदाज़ में, पर उन्हनि जो जेको अमल हूंदो आहे हुनजे अपोज़िट हूंदो आहे। सो कौल ऐं फ़ैल में जेको फ़र्क़ु हूंदो आहे उहो इंसान खे ॾाढो कूड़ो पिणु बणाईंदो आहे। ऐं कौल ऐं फ़ैल में जेकॾहिं तज़ाद कोन आहे त पोइ उहा जेका क्वालिटी हूंदी आहे इंसान जी, उहा हुनखे यूनिक बणाईंदी आहे, हुनखे ख़ूबसूरत बणाईंदी आहे, उनखे अनमोल बणाईंदी आहे। हुनजी शख़्सियत यकीनन तमामु माण्हुनि जे विच में हिकिड़ी मोतबर शख़्सियत ज़रूरु हूंदी आहे। ऐं हीउ जेको महीनो आहे, जंहिं महीने खे पाण सम्झूं था त ही एज़ अ कंप्लीट सेशन, इंसानी तरबियत जो हिकिड़ो सेशन आहे, त हुन में इन ॻाल्हि खे थोरो रियलाइज़ करण जी ज़रूरत आहे। स्पेशली स्क्रीन ते तमामु जेके माण्हू मौजूदु हूंदा आहिनि उन्हनि जी जेका लाइफ जो हिकिड़ो अलॻि हिकिड़ो हिसाब किताब हूंदो आहे, हर इंसान ईअं हूंदो आहे। ऐं छाकाणि त जेके स्क्रीन पर्सन हूंदा आहिनि उन्हनि जी ज़िंदगी तमामु माण्हुनि जे आॾो हूंदी आहे, पर ॿिया जेके तमामु माण्हू उन्हनि खे ॾिसंदड़ हूंदा आहिनि त उहो उन्हनि जी हिकिड़ी लिमिटेड ज़िंदगीअ जो हिकिड़ो एस्पेक्ट ज़रूरु थींदो आहे। सो कौल ऐं फ़ैल में कोशिशि करणु खपे त तज़ाद न हुजे, इंसान जी ज़ात हुन सां मोतबर थींदी आहे, अफ़सल ज़रूरु रहंदी आहे। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। हिन ट्रांसमिशन में अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु आहिनि। ताहिरुल ताहिरी साहब अल्लाह जो सिफ़ात इंसान में मौजूदु हूंदियूं आहिनि। पोइ इंसानु ॾिसंदा आहियूं तमामु घणो अदल करे रहियो हूंदो आहे, इंसाफ़ करे रहियो हूंदो आहे, पंहिंजे घर में तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में हली रहियो हूंदो आहे। रब पाक पंहिंजे तमामु बाननि सां ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में यकीनन उहो अदल ऐं इंसाफ़ रब जी ज़ात रखंदी आहे, पर असां घर में पंहिंजो वॾो ॾिसंदा आहियूं उन में अदल ऐं इंसाफ़ तमामु घणो हूंदो आहे। त इहा सिफ़ात उन इंसान में हूंदी आहे रब जी। त हिन रब जूं जेके तमामु सिफ़ात आहिनि उन मां जेकॾहिं चूंडियल कुझु इंसान जी ज़ात में उहे सिफ़ात आहिनि, या भला रब जी ज़ात खां जेकॾहिं असां घुरूं था त उनजी सिफ़ात कीअं घुरणु खपनि? तमामु हिकिड़ो बहितरीनु तव्हां सवाल कयो आहे। अलाह तबारक व ताला तव्हांखे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। हीउ जेको महीनो आहे हीउ अलाह तबारक व ताला जेको असांखे रोज़े जी इबादत ॾिनी, इन में हिकिड़ो मक़सदु इहो बि पोशीदा आहे त मुंहिंजा जेके बाना आहिनि उहे मुंहिंजी सिफ़तुनि सां मुतसिफ़ थी वञनि, मुंहिंजियूं सिफ़तुनि जो नूर ऐं उन्हनि जो फैज़ उन्हनि जी ज़ात में दाख़िल थिए। हाणे रोज़ो जेको आहे इहो नालो आहे न खाइण ऐं न पीअण जो। हिन में अलाह ताला खे को फ़ाइदो कोन्हे, असांखे ई फ़ाइदो आहे। अलाह ताला जी हिकिड़ी सिफ़त आहे, उहो खाइण खां बि पाक आहे, पीअण खां बि पाक आहे। त जॾहिं पूरो महीनो इंसानु खाए नथो, पीए नथो, त अलाह ताला जी उहा जेका सिफ़त आहे न खाइण वारी न पीअण वारी, उन जो नूर उन बाने उन रोज़ेदार खे हासिलु थिए थो। अहिड़े नमूने हिन महीने में क़ुरान मजीद जी तिलावत करियूं था। हीउ क़ुरान मजीद अलाह ताला जो कलाम आहे।
इहो अलाह ताला जो कलाम बि अलाह ताला जी सिफ़त आहे। असां हिन महीने में क़ुरान मजीद जी तिलावत खे अख़्तियार करियूं था, क़ुरान मजीद की तिलावत खे ॿुधूं था, नमाज़ तरावीह में ॿुधूं था, तहजुद जी उन नमाज़ में असां हिन जी तिलावत करियूं था, नमाज़ुनि में तिलावत करियूं था। क़ुरान मजीद असां हिकिड़ो असांजो ॻाढापो ऐं ताल्लुक़ थी वञे थो ऐं हीउ क़ुरान अलाह ताला जी सिफ़त आहे। हिन सिफ़त सां बि मुतसिफ़ थी वियासीं। वरी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी असां सीरत मुबारक खे ॾिसूं था त तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस अचे थी, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं रमज़ान मुबारक ईंदो हो त तमामु घणा सख़ी थी वेंदा हुआ। अजवदुन्नास काना अजवदुन्नास जो अल्फाज़ अचनि था। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सभिनी माण्हुनि खां वधीक सखावत अख़्तियार कंदा हुआ ऐं तमामु घणो ग़रीबनि खे मिसकीननि खे अता कंदा हुया, ॾींदा हुया। जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि जेके शयूं मौजूदु हूंदियूं हुयूं उहे तक़सीम फ़रमाईंदा हुआ। ग़रीबनि खे ॾियणु यानी मुतलक़नि ॾियणु, विरहाइणु, इहा अलाह ताला जी सिफ़त आहे। अलाह तबारक व ताला पूरी काइनात खे रिज़्क़ विरहाए थो, रिज़्क़ तक़सीम करे थो, इल्मु तक़सीम करे थो, इज़्ज़त तक़सीम करे थो, शोहरत ऐं दौलत तक़सीम करे थो। बाने में इहा सिफ़त रमज़ान मुबारक में अचे थी त असां हिन महीने में ज़कात अदा करियूं था, असां हिन महीने में रोज़ेदार खे रोज़ो खोलायूं था, असां हिन महीने में सदक़तुल फ़ित्र अदा करे ग़रीबनि जी मदद करियूं था। आम तौर ते जेको असां एतिरी मदद माण्हुनि जी नायूं कंदा असां हिन महीने में करियूं था। इन जे करे असांखे दर्स ॾिनो वियो आहे त अता करणु इहा बि अलाह ताला जी सिफ़त आहे। जॾहिं बाने में अता करण वारो अमल अची वेंदो त अलाह तबारक व ताला जी इन सिफ़त सां मुतसिफ़ थी वेंदो। त रमज़ानुल मुबारक हिकिड़ो ख़ासि उहो महीनो आहे जंहिंमें अलाह ताला जूं सिफ़ात बाने में ईंदियूं आहिनि ऐं उनखे अख़्तियार करणु खपनि। ऐं उलमा ऐं सूफ़िया ख़ासि तौर ते सिफ़ात जे मुतालिक़ हिकिड़ो ख़ासि वज़ीफ़ो कंदा हुया माहे सियाम रमज़ानुल मुबारक में। जेके बि अलाह तबारक व ताला जा नाला आहिनि, ख़ासि तौर ते मशहूरु जेके 99 नाला, हिकिड़े ख़ासि वक़्त में उन्हनि खे पढ़णु ऐं कीअं पढ़णु, उनजो ज़िक्र अहिड़े नमूने सां करणु। पहिरीं उनजो अदद मालूम करणु खपे त हिन लफ़्ज़ जा, हिन इस्म जा अदद केतिरा आहिनि। इल्मुल आदाद हिकिड़ो इल्मु आहे, उन जे ज़रिए ख़बर पवे थी त हिन जा अदद केतिरा आहिनि। जेतिरा उन जा अदद निकिरनि ओतिरनि अददनि सां उन लफ़्ज़ खे ज़िक्र करे, उनखे पढ़े ऐं उन सिफ़त खे पंहिंजे अंदरि अख़्तियार करण जी कोशिशि करे। जीअं अलाह ताला जी हिकिड़ी सिफ़त आहे ग़नीयुन, उहो ग़नी आहे, बेनियाज़ आहे, त जॾहिं उनजो ज़िक्र करे त पंहिंजे पाण जे अंदरि बि इहा ख़ूबी पैदा करे त मां माण्हुनि खां बेनियाज़ आहियां, मोहताजगी खां बेनियाज़ आहियां। बसि मोहताज आहियां त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अलाह तबारक व ताला जी ज़ात जो मोहताज आहियां। अहिड़े तरीक़े सां रहीम अलाह ताला जी सिफ़त आहे त पंहिंजे अंदरि उहो रहीमियत वारी सिफ़त ऐं ख़ूबी पैदा करण जी कोशिशि करे, ॿारनि जे मथां रहम करण वारो जज़्बो पैदा करे, ताकी इहे अलाह ताला जूं जेके सिफ़ात आहिनि उन्हनि जो नूर उन बाने जे अंदरि में दाख़िल थी वञे। ऐं जॾहिं उहो अलाह ताला जो नूर दाख़िल थिए थो त इंसानु अलाह तबारक व ताला जी मारिफ़त जे वेझो पवे थो ऐं अलाह ताला जी मारिफ़त हासिल करण वारो बणिजी वञे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं हिन डिस्कशन खे मां चाहींदुसि त अॻियां पाण सां वधायूं, पर अज़मत रमज़ान जे अॻियां मां चवंदमि त रूल्स जे तहत असां अॻियां वधंदासीं। असां सां गॾु वकार अली नबासी मौजूदु आहे, सो तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो। मुझे महबूब साईं जो हज़ार में हलण पदरो, मुझे महबूब साईं जो हज़ार में हलण पदरो, सुञाणी दास भे हूंदो, सुञाणी दास भे हूंदो, सुञाणप में सॼण पदरो, जमायत जाम गन होंदी, सवा लख अंबियान सां, जमायत जाम गन होंदी, सवा लख अंबियान सां,
मुहाफ़िज़ खोड़ मिलंदा पर मुहाफ़िज़ खोड़ मिलंदा पर मुहम्मद जो मिलण पधिरो मुझे महबूब साईं जो हज़ारनि में हलण पधिरो हज़ारे शख्स हिक ॿिए खे मुबारक बाद ॾींदा पर हज़ारे शख्स हिक ॿिए खे मुबारक बाद ॾींदा पर मुहम्मद घोट ॾे रोई मुहम्मद घोट ॾे रोई दुखायल जो निसण पधिरो मुझे महबूब साईं जो हज़ारनि में हलण पधिरो हशर जे ॾींहुं हर कंहिंखे ज़बां ते तार तो बजी हशर जे ॾींहुं हर कंहिंखे ज़बां ते तार तो बजी उते अल्फाज़ या उम्मती उते अल्फाज़ या उम्मती चिटाबी चवण पधिरो मुझे महबूब साईं जो हज़ारनि में हलण पधिरो नबी कुल मेण थी आख़िर अल्लाह जी ज़ात ॾेईंदा नबी कुल मेण थी आख़िर अल्लाह जी ज़ात ॾेईंदा अकेले सिर सां तो ॾे अकेले सिर सां तो ॾे अजीब जो अचण पधिरो मुझे महबूब साईं जो हज़ारनि में हलण पधिरो मिठल खे जानहूं कानो मिड़ी मैदान क़यामत में मिठल खे जानहूं कानो मिड़ी मैदान क़यामत में सरीदा ॿिया बि लख लेकिन सरीदा ॿिया बि लख लेकिन गरीब जो सॾण पधिरो मुझे महबूब साईं जो हज़ारनि में हलण पधिरो किरोड़नि शाइर पंहिंजे पीर जा शेर ॻाया आहिनि किरोड़नि शाइर पंहिंजे पीर जा शेर ॻाया आहिनि महेसर आहे मिड़नी में महेसर आहे मिड़नी में सफ़ा अण ॼाण ॼण पधिरो मुझे महबूब साईं जो हज़ारनि में हलण पधिरो महबूब साईं जो हज़ारनि में हलण पधिरो सुभान अल्लाह तमामु ख़ूबसूरत ॿोल ऐं तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में निभायो आहे माशाअल्लाह सां असां वधंदासीं शाद कमर्शियल ब्रेक जी तरफ़ नाज़रीन अज़मत रमज़ान माह रमज़ान जी इन स्पेशल ट्रांसमिशन सां भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो ऐं गॾो गॾु भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल जो वाइटल पीओ ज़िंदगी जो नंढो ब्रेक आहे ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में भलीकार चऊं था ए रब मूंखे बख़्शी छॾ ऐं मुंहिंजा रब करीम तूं ई बख़्शणहार आहीं ऐं इहा दुआ मां सम्झां थी त तमामु दुआउनि खां अफ़सल दुआ ज़रूरु आहे
वो रब जी ज़ात ई आहे जेका असांखे बख़्शे सघे थी ऐं असांजा तमामु सगीरा कबीरा गुनाह इंसान ज़ात खां किथे न किथे गुनाह थी वञनि था ऐं असांखे ख़बर कोन हूंदी आहे त हलंदे फिरंदे असां कहिड़ो गुनाह कयूं पिया। यकीनन असां अणवाक़िफ़ हूंदा आहियूं या पंहिंजी ज़ुबान सां कॾहिं कंहिंखे को रंज ॾेई छॾणु, कॾहिं को अहिड़ो गुफ़्तो चई छॾणु जेको कंहिंजी दिलि खे ॾुखियो लॻे थो, कंहिंजी दिलि आज़ारी इंसान करे थो, उन बेध्यानीअ में असांखे ख़बर कोन हूंदी आहे त असां किथे किथे कहिड़ो कहिड़ो गुनाह कंदा आहियूं। हीउ उहो महीनो आहे, हीउ उहो रहमतुनि जो अशरो आहे, उन खां पोइ मग़फ़िरत जो अशरो आहे, ऐं उन खां पोइ निजात जो जेको अशरो आहे। पूरे महीने में इंसानु तमामु इबादत करे थो ऐं जेको रब जी ज़ात खां घुरे थो त यकीनन अल्लाह पाक दुआ क़बूल कंदड़ आहे। अल्लामा साहब मां तव्हां खां पुछणु चाहींदमि, हूअं बि दुआ जी जॾहिं ॻाल्हि थिए थी त दुआ इबादत जो मग़ज़ चयो वेंदो आहे। दुआ ते यकीन रखणु केतिरो ज़रूरी हूंदो आहे त जेका दुआ असां घुरी रहिया हूंदा आहियूं उहा दुआ ज़रूरु क़बूल थींदी। अगरि जेकॾहिं किथे न किथे इंसान खे महसूसु थिए थो त इहा दुआ क़बूल कोन थी थिए त पोइ बि उहो आख़िरत जे लाइ वॾो ज़ख़ीरो आहे। जी, इन में को बि शक कोन्हे, दुआ इबादत जो मग़ज़ आहे, बल्कि पाण हिकिड़ी वॾी अज़ीम इबादत आहे। अद्दुआउ मुख़ुल इबादा, दुआ इबादत जो मग़ज़ आहे। जीअं हदीस शरीफ़ में सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान मौजूदु आहे। अदी हर अमल जेको असां करियूं था उन में जेका शइ ख़ूबी पैदा करे थी उहा आहे इख़लास जी दौलत। जेतिरो इंसानु मुख़लिस थी करे सचाई सां, सिदक़े दिलि सां, सची नियत सां, यकीन कामिल सां, भरवसे सां जेका दुआ घुरे थो, अल्लाह तबारक व ताला उन बाने जी उहा दुआ क़बूल करे थो। बल्कि जेके बाना मुस्तजाबुद्दावात दुनिया में हुया, जीअं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो मूंखे यादि अची वियो, जी जी, उन्हनि जा वालिद, उन्हनि जी वालिदा, इहे सभु मुस्तजाबुद्दावात हुया। उन्हनि अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में अर्ज़ु कयो, या अल्लाह मुंहिंजूं सभई दुआऊं क़बूल न कजांइ, मुंहिंजूं कुझु दुआऊं क़बूल फ़रमाइजांइ ऐं कुझु दुआऊं मुंहिंजूं आख़िरत जे लाइ रखजांइ, ताकी आख़िरत में मुंहिंजो ज़ख़ीरो महफ़ूज़ रहे ऐं उन जो अजर ऐं उन जो जेको नफ़ो आहे उहो मूंखे आख़िरत में। सुभान अल्लाह। असां मुस्तजाबुद्दावात बि न आहियूं, त बि चऊं था असांजी हर दुआ हींअर जो हींअर क़बूल थिए। दुआ जा कुझु उसूल आहिनि, हर कम जा कुझु उसूल हूंदा आहिनि, कुझु अहकामात, उन जा शराइत आहिनि। जेसीं ताईं उहे अख़्तियार सां न कंदासीं त असांजी दुआ क़बूलियत जे मनसब ऐं मर्तबे ते कोन पहुचंदी। कीअं दुआ क़बूल थींदी? दुआ जी क़बूलियत जो निशान सभ खां पहिरें नंबर ते इहो आहे त इंसान जे पेट में जेको खाधो आहे उहो हलाल जो हुजे। सुभान अल्लाह। मुहद्दिसीन ऐं फ़ुक़हा ऐं सूफ़िया फ़रमाइनि था, जेको खाधो आहे इहा ॿिज जी हैसियत रखे थो। तव्हां ॿनी में जेको ॿिज विझंदा त फुटी उहो ई छलो मिलंदो, बेशक उहो ई फल मिलंदो तव्हांखे। तव्हां जेको खाधो खाईंदा पेट में विझंदा, दुआ जे नतीजे में उहा ई शइ निकिरंदी। अगरि हलाल रिज़्क़ आहे, हलाल खाधो तव्हां खाओ था, हलाल तरीक़े सां खाओ था, त हर दुआ ऐं हर इबादत अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में मक़बूल आहे। ऐं जॾहिं ग़िज़ा असां, बल्कि क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व ताला अमल खां मुक़द्दम ग़िज़ा खे फ़रमायो आहे, यानी अमल पोइ ग़िज़ा उन खां पहिरीं। या अय्युहर रुसुलु कुलू मिन तय्यिबाति वअमलू सालिहा, अमल सालिह खे अल्लाह पोइ बयानु कयो ऐं हलाल रिज़्क़ खे अल्लाह पहिरीं बयानु फ़रमायो। इन जो मतिलबु इहो आहे त नेक अमल बि उन वक़्तु अल्लाह जी बारगाह में मक़बूल पवंदो जॾहिं इंसान रिज़्क़ हलाल खाईंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लामा साहब कता कलामी मुआफ़ कजो, मूंखे थोरी ॻाल्हि ज़हन ते अची वई त मुंहिंजा उस्ताद आहिनि माशाअल्लाह, ॾाढा सुठा इंसान आहिनि। उन्हनि हिकु दफ़ो ज़िक्र कयो त ताहिरा मां अल्लाह खां इहा ई दुआ घुरी त अल्लाह साईं मूंखे तूं हराम खां बचाइजां, ऐं रब पाक जा करम में हिन उन मूंखे हराम खां बचायो, तॾहिं मां तमामु गुनाहनि खां बची सघियमि ऐं इज़त आबरू उन खां पोइ ई मूंखे नसीब थी। त यकीनन इंसान ज़िंदगी में यकीनन तमामु ॾुखियाईनि मां बि गुज़रे थो, आसानियूं बि पैदा थियनि थियूं, पर जेकॾहिं पेट में हिलाल जो टुकुर आहे त पोइ उन्हनि ॾुखियाईनि में बि इंसान अलाह जो शुक्र जॾहिं अदा करे थो त उन खां पोइ जेके आसानियूं पैदा थियनि थियूं त पोइ यकीनन हीअ दुनिया इंसान खे ख़बर पइजी वेंदी आहे त लिमिटेड आहे ऐं थोरा ॾींहं आहिनि, बाक़ी जेका दुनिया आहे। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। हिते हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ऐड कयां, जी 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 प्लीज़। जेको इहो फार्मूलो, इहो क़ाइदो कोन्हे, उसूल कोन्हे त जेको हलाल खाईंदो त उनजे मथां आज़माइश या तकलीफ़ न ईंदी, ईंदी, बिल्कुलु आहे, बिल्कुलु। हा, लेकिन
फ़र्क़ु इहो आहे त अल्लाह तबारक व ताला उनखे उन तकलीफ़ ऐं परेशानी जे सह पजो जी ताक़त अता फ़रमाए छॾे थो। बेशक उन जे मथां उहो घणो असरअंदाज़ कोन थो थिए, सही, छो जो सही, उन जो ताल्लुक़ अल्लाह तबारक व ताला सां जुड़ी चुको आहे, हा। उन जी रहमत सां जुड़ी चुको आहे। बेशक 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 ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो। अलामा साहब असां अॻियां वधंदासीं, कारी मोहम्मद अली साहब असां गॾु मौजूदु आहिनि, सो कारी साहब खां असां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो आहे। अपने दामन शफात में छुपाए रखना, मेरे सरकार मेरी बात बनाए रखना, मेरे सरकार मेरी बात बनाए रखना। अपने दामन शफात में छुपाए रखना, अपने दामन शफात में छुपाए रखना, मेरे सरकार मेरी बात बनाए रखना, मेरे सरकार मेरी बात बनाए रखना। उनके हो जाओ तो हर चीज़ें उन्हीं से मांगो, उनके हो जाओ तो हर चीज़ें उन्हीं से मांगो, अपने दामन पे ना एहसान पराए रखना, अपने दामन पे ना एहसान पराए रखना, मेरे सरकार मेरी बात बनाए रखना। ज़र्राए खाक को खुर्शीद बनाने वाले, ज़र्राए खाक को खुर्शीद बनाने वाले, खाक हूँ मैं मुझे कदमों से लगाए रखना, खाक हूँ मैं मुझे कदमों से लगाए रखना, मेरे सरकार मेरी बात बनाए रखना। उनके आने की घड़ी है वो आने वाले, उनके आने की घड़ी है वो आने वाले, मेरे सरकार की महफिल को, मेरे सरकार की महफिल को सजाए रखना, मेरे सरकार मेरी बात बनाए रखना। आप याद आए तो फिर याद ना आए कोई, आप याद आए तो फिर याद न आए कोई, गैर की याद मेरे दिल से भुलाए रखना। और मैंने माना कि निकम्मा हूँ मगर आप कहो, मैंने माना कि निकम्मा हूँ मगर आप कहो, इस निकम्मे को भी सरकार, इस निकम्मे को भी सरकार निभाए रखना, मेरे सरकार मेरी बात
बनाए रखना। शायद इस राह से खालिद मेरे आका गुजरे, अपनी पलकों को सरे राह बिछाए रखना। मेरे सरकार मेरी बात बनाए रखना। आमीन आमीन। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। इलाही ख़ूबसूरत कलाम कारी मोहम्मद अली पेश कयो। नाज़रीन, असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। अज़मत रमज़ान में वक़्तु शाहीअ जो थी वियो आहे। नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो ऐं गॾो गॾु अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल जो। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, अज़मत रमज़ान में सभिनीनि ॾिसंदड़नि खे ॿीहर मां भली कार चवां थी। अज़मत रमज़ान माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अव्हां ताईं लाइव पहुचाई वञे पई। ऐं जीअं ट्रांसमिशन स्टार्ट कई, वरी ख़बर कोन पई इहो टाइम जल्दी जल्दी सां गुज़री वियो। ऐं मूं विच में बि ॻाल्हि कई त हीउ माह रमज़ान जो महीनो आहे जंहिं महीने में वक़्तु ॾाढो जल्दी ख़तमु थी वेंदो आहे। उहो वक़्तु कीअं कंज़्यूम थी वञे थो ख़बर कोन पवे थी। सो यकीनन ऐं सभिनीनि जी कोशिशि हूंदी त बहितर खां बहितर असां पंहिंजो वक़्तु इबादत में गुज़ारियूं। मां ट्रांसमिशन में अॻियां वधां थी। अलामा ताहिरुल ताहिरी साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। ऐं अलामा साहब, दुआ बाबति तव्हां ॻाल्हायो पिए, मां चाहींदसि त हुनखे कंटिन्यू कयो। यकीनन दुआ खां बग़ैर इबादत बि कंप्लीट कोन आहे। जी प्लीज़। असल में हिन माहे सियाम में अल्लाह तबारक व तआला असांखे दुआ जो भी भरपूर मौक़ो अता फरमायो आहे। ऐं हर इबादत खां बाद जेका दुआ कई वेंदी आहे उहा दुआ मक़बूल हूंदी आहे। हाणे असां सहरी में जॾहिं उथूं था त असांजा जेके बि ॾिसंदड़ आहिनि, असांजूं माइरूं भेनरूं जेके बि असांजा दोस्त गुफ़्तगू असांजी में हिन में शामिल आहिनि, सहरी में जॾहिं असां उथूं था त सहरी हिकिड़ी इबादत आहे। ऐं असांजो इहो खाधो खाइणु, उते दीनी गुफ़्तगू करणु, सुठी ॻाल्हि करणु, इहो सभु इबादत में शामिल आहे। बाहिसे अजर ऐं सवाबु आहे। जॾहिं सहरी जे दस्तरख़ान खां उथूं त बग़ैर दुआ जे न उथूं। अल्लाह तबारक व तआला सहरी जे दस्तरख़ान ते जेके असांखे नेमतूं अता फ़रमायूं आहिनि उन्हनि जो शुक्र अदा करियूं। अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में उन में ज़्यादती जी दुआ घुरूं त अल्लाह तबारक व तआला असांजी दुआ खे हुन वक़्तु जेका सहरी जे इख़्तिताम ते जेका दुआ कई वेंदी आहे उहा क़बूल थींदी आहे। ॿिए नंबर ते जेका बवक़्ति इफ़्तार दुआ घुरी वेंदी आहे उहा बि अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में मक़बूल हूंदी आहे। बवक़्ति इफ़्तार असां छा अल्लाह ताला खां घुरूं? असां आम शयूं न घुरूं, बल्कि उहे शयूं जंहिंमें दवाम हुजे, जेके दाइमी शयूं हुजनि, आरज़ी शयूं न हुजनि, असां उहे अल्लाह तबारक व तआला खां घुरूं। अल्लाह ताला जी रज़ा घुरूं, अल्लाह ताला जी बारगाह खां ईमान जी इस्तिक़ामत घुरूं, असां दीन इस्लाम जे अहकामात ते पाबंदी घुरूं। इहे शयूं घुरूं। बेशक बेशक बेशक। ऐं मां त चाहींदसि त वक़्तु घणो हुजे त असां अञा घणो डिस्कशन खे अॻियां वधायूं, पर वक़्त जो घड़ियूं अलामा साहब मूंखे बिल्कुलु बि इजाज़त कोन पई ॾियनि। लास्ट में मां चाहींदसि त अव्हांजो ख़ूबसूरत मैसेज असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुचे। जी। हिन माह सियाम में असांखे इहा कोशिशि करणी आहे। अॼु पहिरियों रोज़ो आहे, पहिरें रोज़े खां वठी आख़िरी रोज़े ताईं अल्लाह तबारक व तआला रोज़े जी फ़ज़ीलत सभिनी इबादतुनि खां वधीक रखी आहे। सिर्फ़ु इन जे करे हीअ लिकियल इबादत आहे, पोशीदा इबादत आहे। असां पंहिंजे हर नेक अमल खे लिकाइण जी कोशिशि कयूं ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला जी रज़ा हासिल करण जे लाइ उहो अमल करियूं। जेके बि, चाहे नमाज़ हुजे, रोज़ो हुजे, ज़कात हुजे, सदक़ात ख़ैरात हुजे, जेको बि अमल कयूं उहा अल्लाह ताला जी रज़ा जे लाइ कयूं। इंशाअल्लाह असांजा बेड़ा दुनिया ऐं आख़िरत में पार थी वेंदा। तमामु ख़ूबसूरत माशाअल्लाह सां तव्हांजो मैसेज हमेशह जीअं ख़ूबसूरत मैसेज तव्हां असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुचाईंदा आहियो। पंहिंजी दुआउनि में ज़रूरु मूंखे, मुंहिंजी फैमिली खे, ऐं हीअ बि यकीनन मेहरान टेलीविज़न जी मुंहिंजी फैमिली आहे, असांखे ज़रूरु यादि कंदा कयो। अलामा साहब, तव्हां महिमान बणिया नेल्सन पेंट्स जा, सो हीअ नड़ो तोहफ़ो असां सां गॾु वकार अली अब्बासी, तव्हांजी महिरबानी, तव्हां असां सां प्रोग्राम में मौजूदु रहियो। ऐं हीअ नेल्सन पेंट्स जो इन पैक असां गॾु वेंदो।
कारी मोहम्मद अली साहब तव्हांजी महिरबानी मशकूर आहियां मां तव्हां आया असांजे प्रोग्राम में ही नेल्सन पेंट्स जो टॉप फॉर्म असां गॾु वेंदो ऐं एहसान अली अब्बासी तव्हांजी बि मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां प्रोग्राम में शरीक रहियो ऐं माशाअल्लाह सां ख़ूबसूरत आवाज़ आहे तव्हांजो अॻियनि प्रोग्राम्स में बि असां तव्हांखे ज़रूरु चांस ॾींदासीं ही नेल्सन पेंट्स जो टॉप फॉर्म असां गॾु वेंदो नाज़रीन मूंखे ॾींदव इजाज़त मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव हिन पूरी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु रहियो नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगीअ जो नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे ऐं गॾोगॾु भरपूर सहकार मौजूदु रहियो अज़मत रमज़ान सां वाइटल पियो ज़िंदगी जियो यकीनन अव्हां पंहिंजे दस्तरख़्वाननि ते हिन वक़्तु मौजूदु हूंदव ऐं अल्लाह पाक तव्हांखे दुनिया जहान जूं तमामु आसाइशूं नसीब फरमाए पंहिंजी दुआउनि में ज़रूरु असांखे यादि कजो ही भलारो महीनो आहे भलारे महीने में यकीनन जेका दुआ घुरी वेंदी आहे उहा दुआ क़ाबिले क़बूल ज़रूरु हूंदी आहे पंहिंजे दुआउनि में भरपूर यादि रखिजो मूंखे ॾींदव इजाज़त मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त ऐं इंशाअल्लाह सुभाणे अज़मत रमज़ान सां ॿीहर मां हाज़िर हूंदसि अल्लाह निगहबान वेंदे नातिया कलाम जो तोहफ़ो अवां ताईं पहुचाईंदा वेंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो वकार अली अब्बासी साहिब जो जी बिस्मिल्लाह हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे लखे चंड गॾु कजण भली मैदान में अचण लखे चंड गॾु कजण भली मैदान में अचण पहिरीं खे सभु उहे पुॼंदा किथे किथे हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न दुनिया में को अहिड़ो चेहरो आयो ई ना है खुदा पाक अहिड़ो सुहिणो ठाहियो ई ना है दुनिया में को अहिड़ो चेहरो आयो ई ना है खुदा पाक अहिड़ो सुहिणो ठाहियो ई ना है न ठाहींदो खुदा न चाहींदो खुदा न ठाहींदो खुदा न चाहींदो खुदा पुनल आयो असांजे आप खे पुखे हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न ॾिठो जण पे साईं यूसुफ कटियो पंहिंजूं आङिरियूं अकुल सभु विञाए वेठा सटियूं पंहिंजूं आङिरियूं ॾिठो जन मुस्तफ़ा घोरिया घर ऐं बचा ॾिठो जन मुस्तफ़ा घोरिया घर ऐं बचा बाक़ी बचल हन जान सां ॾिनूं कटे कटे हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे हसीनन जो हुस्न ॾिसो थोरो खजीअ जो कीहूं करे पियो आका जे अॻियां सुॾका भरे पियो ॾिसो थोरो खजीअ जो कीहूं करे पियो आका जे अॻियां सुॾका भरे पियो पहिरीं मूंखां थी न परे नथी मुंहिंजी सरे पहिरीं मूंखां थी न परे नथी मुंहिंजी सरे हुजां हर वक़्तु मां तोसां कठे कठे हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न भला भाग तुंहिंजा आहिनि ए हाकिम फ़क़ीर
एॾो ख़ुशि न हूंदा दुनिया जा अमीर भला भाग तो जाइने ए हाकिम फ़कीर एॾो ख़ुशि न हूंदा दुनिया जा अमीर सना पढ़ंदो तूं रह न तूं चवंदो तूं रह सना पढ़ंदो तूं रह न तूं चवंदो तूं रह ख़ुदा जन्नत ॾींदो तोखे सॾे सॾे हसीननि जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे हसीननि जो हुस्न हसीननि जो हुस्न